मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। वरी कंहिंजे लाइ जनम जो फ़ैसिलो बि नाहे करिणो। हिते कीअं माण्हू रबड़ छिकींदा आहिनि, हिते अलाह थी त मरी वियो, सिधो जनम में वियो, सिधो जनम में वियो। दुनिया जे अंदरि को फासिक माण्हू, को फाजर कंहिंजा पैसा खाई वियो, माज़ल्ला व्याज हलाई वियो, शराब पींदे मरी वियो। असां छा अलाह थी सिधो जनम में वियो। कंहिं मुस्लमान खे कोई हक़ न आहे, कंहिं मुस्लमान खे हिकिड़ी पॉइंट जो बि हक़ न आहे। केतिरो बि खणी फासिक बंदो हुजे, केतिरो बि फाजिर हुजे, मरी वियो आहे, मामलो अलाह सां अथसि। हाणे बसि मामलो अलाह सां अथसि। असां वरी माशरे में इहो बि घणो मर्ज़ु आहे, माण्हू को मरी वियो, हाणे मरी वञण जी वरी गिला करणु, वॾो साईं बदमाश हुयो, वॾो बदमाश। वरी बाज़ माण्हू इहे त गिला कंदा आहिनि, बाज़ वरी रिश्तेदार फ़ख़ुर सां ॿुधाईंदा आहिनि, हाणे तो ख़बर न आहे हिन जो पीउ अहिड़ो मुड़ुसु माण्हू हो, राति जो वञी करे फुरकंदो हुयो। वाह, हिकिड़े दफ़े राति जो निकितो 10 माण्हुनि खे फुरियायो। वरी कॾहिं कॾहिं पुट बि तारीफ़ कंदो आहे। हिकिड़े ॾींहुं वॾो बाबे जेको राति जो शराब पीतो, पर कुझु बि न थियुसि। हे मरण खां बाद में यादि रहे अहिड़ियुनि शयुनि खां बचो। जेको मरी वियो आहे उनजी भलाई खे बयानु कयो। असां वरी फ़ख़ुरु तौर ते उनजा गुनाह ॿुधाईंदासीं। फ़रिश्ता चवंदा बी त हाणे तोखे अञा थोरो सवायो कमु रखूं था तुंहिंजो, हे पोइ जे तुंहिंजी बदनीयती हले थी। त इन शयुनि खां असां बचण जी कोशिशि कयूं। बंदो को मरी वियो आहे, अलाह सां मामिलो वञी करे पाण ॼाणींदो। जहिड़ो बि हुयो दुनिया में हुजे त पोइ मुंहुं ॾियूंसि हा, मरी वियो हाणे छॾे ॾियोसि बसि। अलाह ॼाणे, बंदो उनजो ॼाणे। असांखे कंहिं क़िस्म जो कोई बि हक़ न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि रोकियो आहे। अलाह जन फरमायो कोई बि जेकॾहिं बंदो मरी वञे, उनजी पोयां यानी ख़राबु ॻाल्हियुनि खे न हलाईंदा कयो, बुरे उनजे कमनि खे जेको न हलाईंदा कयो। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि सख़्ती सां मना था फ़रमाई आहे। साईं, औरत हैज़ जी हालत में क़ुरान पढ़ी सघे थी या न? औरत हैज़ जी हालत में क़ुरान नथी पढ़ी सघे।